अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले का रांगो यहाँ पिरिया गुल सबका पिर एक नजर हेडलाइंस थे। अफगान तालिबान जी अगराई जो पाक फौज पारा भरपूर जवाब। दुश्मन के ऑपरेशन गजबुल हक में मुंह तोड़ जवाब दिनो वियो। पाक फौज अफगानिस्तान के कंधार ऐं काबिल समेत ॿियनि हंधनि ते हमला। 163 तालिबान मारिजी विया। 200 खां वधीक ज़ख़्मी, 27 चौकियूं तबाह। 9 चौकियुनि ते पाक फौज कब्ज़ो करे वरितो। इतलात खाते पारां जारी कयल मालूमात मुताबिक़ काबिल, पख्तिया ऐं कंधार में तालिबान जे दिफ़ाई हंधनि खे निशानो बणायो वियो, जंहिंमें 163 तालिबान खे जहन्नम मोकिलियो वियो। अफगान रजीम जे ॿिनि कोर हेड क्वार्टरनि खे तबाह कयो वियो। पाक फौज जे हमलनि में दुश्मन जो ॿियो बि केतिरो ई नुक़सान थियो आहे। सेनेट अफगान तालिबान जी जारियत खिलाफ़ ठहराव इतफ़ाक़ राय सां मंज़ूर करे वरितो। ठहराव जे मतन में ॼाणायो वियो आहे त केर बि पाकिस्तान जी सालमियत खे चैलेंज कंदो, उनखे भरपूर जवाब मिलंदो। पाकिस्तान 40 सालनि खां लखे अफगाननि खे पनाह ॾिनी। ऐवान अफगान जारियत जी मज़म्मत करे थो। अफगान तालिबान अगराई करे आलमी कानून जी भनकड़ी कई आहे। आलमी बिरादरी उन जो नोटिस वठे। ईरान पारां पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में ताज़ी छिकतान खे ख़त्म करण लाइ ट्रियाकड़े जी आछ। ईरानी परॾे वज़ीर अब्बास इराक़ची चयो त अफगानिस्तान ऐं पाकिस्तान खे घुर्जे त पंहिंजा समूरा इख़्तिलाफ़ ॻाल्हियुनि ज़रिए हल कनि। रमज़ान जो भलारो महीनो पाण ते ज़ाब्तो रखण ऐं इस्लामी दुनिया में इतिहाद खे हथी वठाइण जो महीनो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां अफगान तालिबान खे मुंह तोड़ जवाब ॾियण ते पाकिस्तानी फ़ौज खे ख़राज तहसीन पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान अमन ऐं इलाइक़ाई सालमियत ते का बि सौदेबाज़ी न कंदो। जेके अमन खे कमज़ोरी सम्झनि था, उन्हनि खे सख़्त जवाब ॾियण लाइ तयार रहणु घुर्जे। को बि दुश्मन असांजी पहुच खां परे नाहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त हथियारबंद फ़ौज जारहाणी इरादनि खे नाकाम बणाइण जी मुकमल सलाहियत रखे थो। हथियारबंद फ़ौज मुल्क जे अमन ऐं सलामती खे ख़तरे में न विझण लाइ पुरअज़म आहे। वॾे वज़ीर सईद बुराद अली शाह चयो आहे त अफगान रजीम खे मिलियल जवाब पाकिस्तान ते मेरी अख रखंदड़ सभिनी माण्हुनि लाइ पैगाम आहे। पाकिस्तान भारत खे बि मुंह तोड़ जवाब ॾिनो ऐं हाणे अफगान रजीम खे बि साॻियो जवाब ॾिनो वियो आहे। रांची में तक़रीब में ख़िताब कंदे वॾे वज़ीर बुराद अली शाह चयो त सिहत जे शोबे में सीड़पकारी असल में इंसानियत, वक़ार ऐं उमीद में सीड़पकारी आहे। सिंध में कंहिं बि मरीज़ खे सहूलियतनि जी खोट सबबि तकलीफ़ न थियणु घुर्जे। नुसरत फिरोज भट्ट सां जवाबदार हथां घरू अणपढ़नि तां ज़ाल क़तल। बेनज़ीर कॉलोनी में जवाबदार गुलाम मोहम्मद चांडियो चाकू जा वार करे पंहिंजी ज़ाल सनम चांडियो खे क़तल करे छॾियो। सिविल अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद मक़तूला जो इलाज घर पहुचाइण ते कोहराम मची वियो। कश्मीर वेझो जवाबदारनि हथां नौजवान बेदर्दी सां क़तल। नामालूम जवाबदारनि ॻोठ सैफुद्दीन जखराणी वासी 19 वरनि जे नौजवान अबू बकर जखराणी खे छुरियुनि जा वार करे क़तल करे छॾियो। संदसि लाश अलीआबाद भरिसां हथ। उमिर रुबाब चांडियो जी 3 घर भातियुनि जे क़तल केस जो फ़ैसिलो 8 सालनि बाद महफ़ूज़। दादू जी अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ कंदे ॿुधणी 3 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। फ़रियादी धुर जे वकील सलाउद्दीन पंवर अॼु पंहिंजा दलील मुकमल कया। उमिर रुबाब चांडियो मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त उमीद त 3 मार्च ताईं फ़ैसिलो अची वेंदो। उमीद आहे त अदालत तारीख़ी इंसाफ़ ते ॿधल फ़ैसिलो ॾींदी। उमरकोट में सोलंगी बिरादरी के घरनि ते पुलिस चढ़ाई खिलाफ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। उमरकोट वाक़े खिलाफ हैदराबाद में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन के सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो। उमरकोट में अवामी तहरीक तरफ़ां सोलंगी बिरादरी के घरनि ते चढ़ाई खिलाफ एहतजाज। लाड़कानो दादू कोटी, काज़ी अहमद कुंदरी, फुलजी स्टेशन, राधड़ फरीदाबाद में भी जस्कम ऐं वकीलनि जा एहतजाजी मुज़ाहिरा। हैदराबाद में मुबैना कत्ल थियल फैसल शाह जे वारसनि जो लाश रखी धरणो। मक़तूल जे वारसनि पारां इस्लामाबाद फाटक ते लाश रखी धरणो। गाड़ियुनि जूं कतारूं लॻी वयूं। पुलिस ऐं मुज़ाहिरनि में ॻाल्हियूं नाकाम। वारसनि जो चवणु आहे त मक़तूल जे कातिल जी गिरफ़्तारी ताईं धरणो जारी रहंदो।